माता वटि टांगे ते माता वटि कलाकार ते माता वटि पंध ईंदुमि इहे वॾेरा 50 चमचा खणी 50 हराम जे गाॾियुनि ते इहे तव्हां वटि हाणे इलाज कंदा अचे इहे हाणे तव्हांखे मिनतूं कंदा अचे वोट ॾियो कूड़ा दिलासा ॾींदा तव्हांखे पोइ उन खां पोइ 5 सालनि ते कमु हूंदा महिरबानी करे अचो त हिन दफ़े वोट जो बहितरीनु इस्तेमालु कयूं हे इनकलाबी ॾींहं हे इनकलाबी साल आहे हे इनकलाबी इलेक्शन आहे हे वरी हिननि जे ख़िलाफ़ अचो उठो अचो त पंहिंजे वोट जो बहितरीनु इस्तेमालु कयूं हे क़ौम जा दुश्मन वग़ैरह असां सां कॾहिं सचा न थींदा 50 सालनि ताईं असां हिननि खे वोट ॾिना आहिनि हिननि असांखे को फ़ाइदो न ॾिनो आहे नौकरियूं बि पैसनि ते था कमाइनि फैसला बि पैसनि ते था कनि नालनि जा पैसा खाई विया यतीमनि जा पैसा खाई विया बेरोज़गारनि जा पैसा खाई विया अचो त ग़रीब उम्मीदवार चूंडियूं मूंखे वोट ॾियो मां तव्हांजी ख़िदमत कंदुमि मां स्कूल बहितरीनु कंदुमि मां अस्पतालूं बहितरीनु कंदुमि मां शहरनि जूं सफ़ाई बहितरीनु कराईंदुमि मां तव्हांजो नौकर थी गुज़ारींदुमि मूंखे तव्हां विच खां पकिड़े सघो था मूंखे पुठी सघो था अचो त इनकलाब आणियूं अचो त वोट कंहिं ग़रीब खे ॾियूं वोट मूंखे ॾियो मां तव्हांखे इनकलाब आणे ॾींदुमि हे ग़रीब जेको टांगे ते तव्हांखे इलाज थो करे उहो वॾेरा जेके 50 हराम जे पैसनि जूं गाॾियुनि में ईंदव 50 चमचा खणी ईंदव इहे तव्हां वटि इलाज कंदा अचे हाणे महिनतूं कंदव हाणे पेरे पवंदव पोइ तव्हांखे कूड़ा दिलासा ॾींदा पोइ 5 सालनि ते कमु हूंदा उन जे करे हाणे वोट जो बहितरीनु इस्तेमालु कयो हाणे क़ौम